सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। रात कंहिं भी हाल में पाण खे दावत ते हलणो आहे ऐं अदा आशू खे भी तोखे तैयार करणो आहे त हू भी दावत ते हले ऐं उते हली तोखे रिश्ते जी ॻाल्हि लाज़मी करणी आहे। जेकॾहिं मुंहिंजी शादी मीर सां थी वेंदी ऐं अदा आशू जी शादी सुहिणी सां त पोइ जेका अदा जे विच में ऐं मीर जे विच में दुश्मनियूं आहिनि इहे ख़तम थी वेंदी। हाँ मुमल मां कोशिश कंदमि अलाह कंदो त इहा मिटी थी वेंदी। ना बचल ना जेकर तो या मिटी कई न रेस होश मां निकरी वेंदो। हाँ रेस होश मां निकरे त भली निकरे पर असां मिटी उते ही कंदासीं। रेस होश मां निकतो न हू नैना खे मारे छॾींदो मारे। इहा तोखे ख़बर आहे त नैना ज़िंदा आहे या न? अलाए हुन निभागे हुनखे मारे छॾियो। जेकर नैना ज़िंदा हुजे हा न त हू असांखे हुन सां मिलण ॾे हा। जो तो नैना जो सिर खणायो आहे न त पोइ हिन छोरी जो सिर न खणा। रेस हिन खे माराए छॾींदो जेकर हिन मीर सां शादी कई त। रेस जी बादशाही न आहे जो हू मूंखे माराईंदो। इहा तुंहिंजी भेण खे ख़बर आहे त बादशाही कंहिंजी थी हले। उन करे पंहिंजे सिर जो ख़ैर घुर न त नैना वांगुर मारजी वेंदी। हिक कद लभे कोन वरी उभरी पई थी मथे। भली रेस मूंखे कोई छॾे पर तूं मूंखे छॾाइण जे लाइ न अचिजा। मूं माठ कई पर जॾहिं तूं मीर सां शादी कंदी न त तोखे अगवा करायो वेंदो। इहा ॻाल्हि कन खोले ॻाल्हि ॿुध कन खोले बता पहुचई त मां ॿोड़ियुसि मां ॿुधो ई कोन। यार दरिया खान तोखे त गिरफ्तार कंदे 4-5 ॾींहं थी विया आहिनि। पोइ छो तोखे चैलान करे जेल कोन था मोकिलिन? का बि एफआईआर कोन्हे। नवाब खान कूड़ो केस ठाहे मूंखे फासाए झुकाइण थो चाहे। दरिया खान नवाब खान जा ज़ुल्म कॾहिं बि ख़त्म न थींदा जेसिताईं पाण सभु गॾिजी उन ज़ालिम खे ख़त्म न कंदासीं। इहो ज़ालिम एतिरो आसानी सां मरण वारो नाहे। दरिया खान ऐं ॿी कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त हुकम कर। मुंहिंजे लाइ तव्हां परेशान न थियो। मूंखे ख़ौफ़ आहे त किथे नवाब खान मूसा खे न माराए विझे। यार मूसा जी का ख़बर ई नथी पए। उन सां मिलण बि कोन था ॾियनि। पोइ भला ॿुधाए उनजो बिलो कीअं कजे? न मूसा पंहिंजो ज़िद छॾींदो न वरी नवाब खान पंहिंजी होद तां लहंदो। दरिया खान मूसो नवाब खान लाइ वॾो ख़तरो बणिजी चुको आहे। उनखे माराइण खां सवाइ नवाब खान कॾहिं बि माठ करे कोन वेंदो। रहीम हिकिड़ो कमु कर तूं वञी मीर सां मिल ऐं मीर ते पूरो पूरो ज़ोर ॾे त हू नवाब खान सां मिले। इहो मीर ई आहे जेको नवाब खान जी कावड़ खे घटि करे सघे थो। ठीकु आहे दरिया खान इहो न्यापो ॾींदुमि। अञा मुंहिंजे लाइ ॿियो को हुकुम? ॿियो को बि हुकुम न आहे। बसि दुआ कयो त मूसा आज़ादु थी वञे। बाबा साईं ॻाल्हि वॾी आहे। पेट में मापे नथी। कुझु वॾे बाबे खे ॿुधायां? ॿुधाए मां अहिड़ी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जंहिं तुंहिंजे अंदर में आंद मांद मचाई आहे? बाबा साईं इहो हाशू मीर सां मिटी थो करे ॾे वठि था कनि। भेण ॾिए थो हुन खां भेण वठे थो। कुझु मां तव्हांखे ॿुधायां? इहा तुंहिंजी अजाई बकवास आहे जेका तूं पहिरियां बि करे चुको आहे। आशू तो चवे त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। बाबा साईं अजायो बकवास न आहे। मीर हाशू जी दावत कई आहे। वॾा पुला ताम ॿुधा पियो थो अलाए छा छा घुरायो अथसि। बाबा साईं जेकॾहिं इहा मिटी थी वई त मूं ते मयार न ॾिजो। मुंहिंजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइण। हाणे तोखां इहे ॾाढा आहिनि वतंदा पंहिंजे हुकम कंदा। तूं हिकिड़ो कमु कर अॼु राति वारी दावत में तूं बि उन्हनि सां गॾु वञ। अटके वेठो तूं को ॻाल्हि पुछे ख़बर त पए मामिलो आहे छा? बाबा साईं मां वञण जे लाइ तयारु आहियां। वेहंदुसि ॻाल्हियूं बि ॿुधंदुसि पर इहो हाशू जेको आहे न मूंखे बर्दाश्त कंदो ई कोन। मुंहिंजे मथे तोखे उन्हनि सां गॾु वञणो पवंदो। बाबा साईं तव्हां हाशू खे पहिरियां रोके छॾियो इहा मिटी न थिए। हाशू तव्हां खां ॾाढो आहे। जेसि ताईं पकी साफ़ी नथी मिले तेसि ताईं मां आशूअ खे कुझु बि नथो चई सघां। चयो आहे न तूं वञी कर। हाज़ुर बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम। भागो हाशू ही छा थो करे? मूं हुनखे घुरायो आहे मीर खे मारण जे लाइ ऐं हीउ वधे थो मीर सां मिटियूं कंदो। चई छॾियो आहे मोदी ऐं लाला जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां अचनि था त ठीकु आहे
और जेकॾहिं नथा अचनि त उन्हनि ते घणो ज़ोर मां कोन रखंदुसि। उन्हनि मथां ज़ोर न रखंदे हू कोन ईंदा। बाक़ी ज़बरदस्ती त मां बि उन्हनि खे वठी अची हिते कोन रहाईंदुसि। तव्हांजी मर्ज़ी। हू नुक़सान तव्हांखे पहुचाइण था चाहिनि, मूंखे न। इहो तुंहिंजो वहम आहे ऐं वहम ई थी सघे। मां हुननि जूं ॻाल्हियूं पंहिंजे कननि सां ॿुधी आई आहियां, पोइ वहम छाजो? चई त आयो आहियां, हाणे 2 ॾींहं सब्र कर, ॾिसूं त उन्हनि जो इरादो छा आहे। पोइ ख़बर पइजी वेंदी त उन्हनि जो आख़िर जज़्बो आहे कहिड़ो। समझा तो हाणे नवाब खान जी फोन तारे अची वई हूंदी। हाँ मीर, नवाब खान फोन कई आहे। पर केॾी महिल तव्हां मूंसां सां मिल रहा आहियो? रात जो। रात जो? हाणे छो? छो छा के छॾ मीर, तोखे मिलणो आहे न, रात जो अचिजा। सुबेदार साहब, रात जो मूंखे कमु आहे, मूंखे मूंसां सां हींअर मिलण ॾिनो वञे। रात खां अॻु में मूंसां सां तोखे मिलण कोन ॾिबो। जेकॾहिं मुलाक़ात करणी अथई रात जो अचिजांइ, न त तकड़ा पेडरा। ठीकु आहे, मां रात जो अची वेंदुसि, पर रात जो को बहानो न। ठीकु आहे। न मूंसां झुकंदो न नवाब खान मुड़ंदो। इन मसइले में असां अची अड़िया आहियूं। छा था चवनि मीर? निभागा चवंदा रात जो। हींअर छो नथा मिलण या? छो तूं नथा चाहिनि त असांखे हुन जॻह जी ख़बर पवे जिथे हुननि मूंसां खे रखियो आहे। छा उन जाइ जी रात जो असांखे ख़बर कान पवंदी? निभागा रात जो अखियूं मुंहिंजूं ॿधी पोइ मूंखे वठी वेंदा। जेकॾहिं ॾींहं जो अखियूं ॿधी वठी विया समय माण्हू ॾिसंदा। पोइ छा सोचियो अथई, काॾे हलण जो प्रोग्राम आहे? मां तो चवां त मूंखे हली ॻोठ छॾे आ, रात जो वरी मोटी ईंदासीं। जेका तव्हांजी मर्ज़ी मीर। कुछ भी थी वञे, अज तो मां सिजावल के लेटाईंदुसि। रेस नवाब खान सिजावल सां ठाह करण पियो चाहे ऐं तूं वरी हुनखे मारण थो चाहीं। इहो ठाह वञी खद में पवे, न कंदुसि मां ठाह। ऐं जेकॾहिं सिजावल रेस नवाब खान ॾे ठाह करण ईंदो न त हाशो रस्ते में ई पूरो करे छॾींदोसांसि। आशू कुझु होश कर, सिजावल खे मारण एतिरो आसान न आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा न, घणा ॾींहं पहिरियां नवाब खान सिजावल खान खे लेटाए विझे हा। दिलावर, पहिरियां हाशू हिते न हो तॾहिं सिजावल अञा ताईं ज़िंदा आहे, पर हाशू सिजावल जे सर में गिड़ी हुनजे सीने खे परोड़ कंदो। हुनजे ॻोठ जे घड़ण में बि ख़तरे जी ॻाल्हि न आहे। तव्हां हुनजे ॻोठ जी ॻाल्हि था कयो? मां हाशो उनजे घर में गिड़ी उनजे सीने में मां गोलियूं न आयूं न, पोइ चजो हाशो में त हाल ई न आहे। सोट ॿुधो आहे त नवाब खान तव्हां ॾे न्यापो कयो। लाला नवाब खान न्यापो कयो आहे जेको असां ॾे दुश्मनी ख़तम करे दोस्ती जो हथ वधाइण थो चाहे। तुंहिंजी छा सलाह आहे? सोट नवाब खान जी इन अमल में नेक नियती आहे या के मक़सद हासिल करण लाइ तव्हां सां हथ थो विझे? लाला तू छा तो समझी? बगैर मकसद जे नवाब खान असांजे दोस्ती जो हथ वधाईंदो? हाँ? सोच कहिड़ा मक़सद आहे जेके नवाब खान तव्हां खां हासिल करे थो चाहिए? सोच नवाब खान जी नियत जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां ॻाल्हियुनि में हिक ॿिए जे साम्हूं खुली अची वेंदासीं। बाबा साईं, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त नवाब खान जी नियत में खोट आहे त पोइ अहिड़े शख़्स सां ॻाल्हियुनि करण मां कहिड़ो फ़ाइदो? सलीम खणी जो असां नवाब खान सां छा हुन बि कयूं, पर हुनजी नियत खे सुञाणण लाइ हिकिड़ो चकर हुन सां ॻाल्हियूं ज़रूरु करणियूं पवंदियूं। सोचो वॾा आहियो, इन ई बारे में जेका तव्हां सोचींदो न बहितर सोची, पर मूंखे हिते इन ई कम लाइ घुरायो अथव या ॿियो को कमु आहे? लाला तोखे मूं हिते इन करे घुरायो आहे त हाशू खां होशियारु रह।
वॾो पेनिन को माण्हू आहे केॾी महिल हणई न कुते वारो चक सोट जेकॾहिं हुनजी दुश्मनी तोसां आहे न त पोइ सिधो तोसां मिलंदो दादा मां हुनखे मुंहुं ॾेई वठंदुसि तूं रुगो पंहिंजो ख़्यालु रखिजे सोट मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि हाणे मां हलां बाबा साईं जेकॾहिं न लाला लापरवाही कई त हाशू लाला खे सटे विझंदो सही तो थी सघे जेकॾहिं ॿ सोटा बि हयईंसि त वरी पलां त असां ई करणा पवंदा यार मीर असां दोस्तनि जा सभु हीला वसीला नाकाम थी विया हाणे त हिकु तूं ई बचियो ई जेको मूसा खे आज़ादु कराए सघी थो रही मूसा खे छॾण जी मां पूरी कोशिश कयां पर तूं भावल खे सम्झाए छॾ का बि बेवकूफ़ी न करे जेकॾहिं ईअं थियो न त उबतो कमु असांजी ॻीची में पइजी वेंदो बावल त हाशू खे ॿधे खणी अचण जो हिते प्रोग्राम ठाहियो मूसा छा थींदो चवे पियो त हिन जे बदिले असां मूसा खे आज़ादु कराईंदासीं जेकॾहिं हिन हाशू जे बदिले नवाब खान मूसा खे आज़ादु करे हा न त मां घणा ॾींहं अॻु हिन हाशू खे उतां खणी वञा रहियूं जेकॾहिं असां हाशू खे बंदूक बि हणंदासीं न त नवाब खान ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो हिकिड़ो हाशू मरंदो त नवाब खान 10 हाशू ॿिया घुराए वठंदो आख़िर नवाब खान मूसा सां एॾो चप छो पची वियो आहे मूसा नवाब खान जी इज़त में हथ वेठाए इज़त में हाणे तव्हांखे ख़बर पई त नवाब खान मूसा जे मथां एॾो छो ॾमरियल पोइ त मूसा खे कॾहिं बि बख़्श न कंदो मां कोशिश में आहियां नवाब खान के बहाना थदो भी करे छॾियो मूंखे डप इन ॻाल्हि जो आहे त पंहिंजी संगत मां को वरी उबतो कमु करे न विया मां त बावल खे रोकण जी पूरी कोशिश कंदुसि ख़ुदा कंदो त हू मुड़ी वेंदो वीर जो बावल पहिरें नंबर जो बेवकूफ़ आहे टाइम जेकॾहिं तो हुनखे सम्झायो न ऐं तुंहिंजे सम्झण सां वेही वियो थदो थी वियो सलाम कंदोसीं नैना तो जेको कदम खयो आहे छा तोखे हुन ते पछताव न आहे हिन कदम खणण लाइ मूंखे नवाब खान मजबूर कयो ऐं उते मां कैद में हुयसि कैद में त तूं हिते बि आहीं मञा थी मां हिते बि कैद में आहियां पर हिते कोई मुंहिंजे मथां हुकुम हलाइण वारो त न आहे उते मां ॿियनि जी हुकुम जी पाबंद हुयसि आज़ाद त छोकिरी शादी खां पहिरीं हूंदी आहे शादी खां पोइ त हुनजी आज़ादी छिनी वेंदी आहे हा सिंधु तूं सही थी चवें शादी खां पोइ असांजे साह मथां बि पहिरों थो लॻी वञे अमा सिंधु अचे ही वठ चाचा मूंसां या दरिया खान सां मिली आया हो ना मां हूं मिस्किन खे थाणे में अंदर अचण ई कोन था ॾियनि त पोइ मिलण कीअं ॾींदा बाबा तू हुननि ज़ालिमनि जे रुख ई न चढ़ंदो कर न त हू ज़ालिम तुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा हा मां असांजे ॻोठ वारी पुलिस खां वधीक हिते को ॿियो ॾिंगो आहे वॾा ज़ालिम आहिनि न नंढे जो लिहाज़ न वॾे जो चाचा हिते ॾाढनि जा हुकुम हलंदा आहिनि जण पैसो ऐं ताक़त आहे इज़त बि हुननि वटि आहे बाबा मां मानी करे वठां जीअं मां करे वठ ॾाढी बुख लॻी आहे देर न लॻंदी बाबा बावल वरी भी सोच किथे असीं जल्दी कोन पिया करियूं छो जो मीर चयो आहे त जल्दबाज़ी खां कम न वठिजो यार रहीम तूं बि कमाल थियो करी इहो छोरो वातगाड़ो मीर छॾाईंदो मूंसा खे कहिड़ी ख़बर बावल मता मीर नवाब खान सां ॻाल्हायो हुजे मीर हरू भरू जो दाफींदो तो वते बकवास कंदो तो वते नवाब खान वरी न मीर जो ॿुधंदो कतई कोन ॿुधंदुसि नवाब खान वॾो सियाणो माण्हू आहे शातिर आहे मीर जड़नि खे हो बेवकूफ़ बनाईंदो आहे बावल यार मीर ॿार न आहे जो नवाब हुनखे बेवकूफ़ बनाईंदो यार मीर त घणा चक्कर नवाब खान जे हथां धोखो खाई चुको आहे रहीम कुझु बि हुजे पर असांखे हर हाल में हलणो पवंदो यार तूं सम्झ जेसे ताईं असां नवाब खान खे सोढ़ो न कंदासीं न मूंसां मां हथ कतई कोन कढंदो कन खोले ॿुधी छॾियो किथे आहे वो मीर जे असांजी दावत कई तव्हां वियो त सही अदा पाणे अची वेंदो सोनी हू तोखे जवाब न ॾेई सघियो ऐं नटाए हलियो वियो
जिथे हाशू हूंदो न उते मीर कोन हूंदो। अदा जेकॾहिं सुणी तोखे चवे थी त मीर अची वेंदो त तूं अजायो परेशान छो थो थिए? तूं माठ करे वे, मीर अची वेंदो। अदा चए थो त मूंखे थोरो कमु आहे, उहो ख़त्म करे मां अची वेंदसि। मीरा मूंसां तुंहिंजे साम्हूं आहे, जेको कुझु ॻाल्हाइणो आहे जल्दी ॻाल्हाए वठो। 5 मिंट अथव, मां मोटी थो अचां। मूसा 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 ज़ालिम मूसा, पाण त न झुकियो पर मीर खे बि हिन काल कोठरी में छिके आयो। मीर याद है मूं तोखे छा चयो त जेकॾहिं मां गुम थी वञा त मुंहिंजा पेरा न खणजांइ, जेकॾहिं मुंहिंजा पेरा खणंदे त ये पेरा थाने जे कंहिं लाकअप में मिलंदा या कंहिं काल कोठरी में। जेकॾहिं उतां बि मायूसी थिए त सिधो कब्रिस्तान हली अचिजांइ। पर मूंसां मां छा कयां? मां बेवड़ो आहियां, दोस्त जे मरण जो इंतजार नथो करे सघां। दोस्त खे काश नथो चई सघां त दोस्त जे मरण खां पोइ उन जी कब्र ते वेही माज़रत कयां, ईअं चवां माफ़ कजई मूसा, मां कुझु न करे सघियसि। इन ई करे मूसा कब्रिस्तान में पहुचण खां पहिरियां ई मीर हिते तो वटि पहुची वियो। देर करे छॾी मीर, ॾाढी देर करे छॾी, छो त हिन महिल मूसा जी कब्र दुश्मननि खोटे तैयार करे छॾी। बस हाणे उन कब्र में हिन मूसा खे लाहण जी देर आहे यार। तूं हाणे मूसा जे लाइ कुझु बि नथो करे सघे। मूसा 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 देर ई सही, पर मां अची थी वियसि न, छो त मीर तोखे पंहिंजे सॻे भाउ खां घटि न आहे चाहियो। हलूं था, कोशिश कयूं था, इन हाशू ॾेढ पुठे के खंभे खणी था अचूं। उन जे करे जे नवाब खान मूसा मां हथ न कढिया न, वो बि इहो सम्झाए नवाब खान जी कुझु न कुझु ताक़त घटिजी वेंदी। इहा त मूंखे बि ख़बर आहे। हिन वक़्तु नवाब खान हाशू खे मैदान ते लाथो आहे। तूं छा थो सम्झी इहो निभागो हिन महिल असांखे हथ ईंदो? नवाब खान जे ॻोठ जे ॿाहिरां चौकी ते बीठल हूंदा। बावल चौकी तां उन्हनि खे अगवा करणु ॾुखियो हूंदो। खतरो त पंहिंजी जाइ ते आहे। जेको थींदो ॾिठो वेंदो। तव्हां सिर्फ़ गाॾियुनि ते वेहो। मीर मूंखे हिते बेइज़ती करण लाइ घुरायो आहे ऐं मां वधीक वेही हिन जो हिते इंतज़ार नथो करे सघां। अदा अदा ॻाल्हि त ॿुध। तव्हां दावत खाई हलिया अचिजो। अमा सुणी, तूं अॼु राति पंहिंजे भाउ खे घटि में घटि घर में त विहारे आ? मूं ॾाढी कोशिश कई हुई, पर अदा चयो त मूंखे हिन दावत खां वधीक ॿियो ज़रूरी कमु आहे। मीर नटाइबो, तुंहिंजे करे दावत जो मना न करे सघियो, पर पक सम्झ त हू नटाए वियो। मोमल, तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ मानी खणी थी अचां। पोइ ॿिए चकर मां अदा खे विहारींदसि, पोइ गॾिजी मानी खाईंदासीं। ॿिए चकर असां हिते कोन ईंदासीं, पर तूं मीर खे वठी असांजे घर ईंदीअ। मां कोशिश ज़रूर कंदसि मोमल, पर मूंखे नथो लॻे त अदा तव्हां ॾे ईंदो। जेकॾहिं न ईंदो न त असांखे बि हुनजी दावत नाहे खाइणी। हलंदी हलो। मां अदा खे वठी ईंदसि, तूं अचाई कावड़ न कंदी कर। पहिरां वाइदो कर। चयमि न, मां वठी ईंदसि अदा खे। चयमि न, पक्को वाइदो कर, पोइ मां हिते मानी खाईंदसि वेही। हा बाबा, वाइदो वाइदो वाइदो, बस न। मोमल, तूं बि हाणे ज़िद खे छॾ। जेकॾहिं सुणी वाइदो कयो आहे न त ज़रूर वठी ईंदी भाउ खे असां ॾे। ठीकु आहे, मां कयां थी हिन जे वाइदे ते एतबार। तूं वञी हाणे मानी खणी अच। ये पंहिंजो हमदर्द जो ॾेखारणु बंदि कर मीरा ऐं पंहिंजे मक़सद ते अच। मूसा तोखे
मौत जे मुंह मां कढाइण जे लाइ मां हिते पहुतो आहियां। मौत जो वक़्तु मुक़ररु थियल हूंदो, उनखे केरु टारे नथो सघे, केरु बि उनखे पोइ ते हटाए नथो सघे। मीर खणी जो मौत खे मां नथो टारे सघां मूसा, पर हिन मुसीबत मां तोखे छॾाए सघां थो। मीर नवाब वटि पंहिंजे ज़मीर जो सौदो घणे में कयो अथई, जो हिते मूंखे धोखे ॾियण लाइ पहुतो आहे। मूसा मूसा मूसा, आखिर तोखे मूं ते कॾहिं भरोसो थींदो? तुंहिंजी इन नफ़रत ही तो मूंखे अॼु हिते पहुचायो आहे। असांजे विच में हिन नफ़रत जो बुनियाद कंहिं रखियो? मीर ॿुधाए मूंखे, कंहिं रखियो? कंहिं मुंहिंजे घर में बुरी नज़र विधी? कंहिं मुंहिंजे घर खे बर्बाद कयो? कंहिं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे? ॿुधाए त सही न मीर। बस मूसा बस, जेकॾहिं मां तुंहिंजो गुनहगार आहियां न, पोइ हितां आज़ाद थियण खां पोइ भले सिधी बंदूक मूंखे मुंहिंजे सीने में हणजाए, मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो। जेकॾहिं हिन काल कोठड़ी में वेही असां पंहिंजा मसला रखंदासीं तोखे कॾहिं बि हल कोन थींदा। हितां आज़ाद थियण खां पोइ तोखे जेके फ़ैसिला करणा आहिनि कजांइ, संगतीअ साम्हूं सभु मसलो हल थी वेंदो, ऐं मां तोखे पंहिंजो हर पा पलांद ॾींदुसि। बाक़ी हिते हिन मसइले ते न ॻाल्हाए, जंहिं मक़सद लाइ मां आयो आहियां सिर्फ़ उन्हे ते ॻाल्हाए। तहां टई हिकड़ी चाहे ते बीठा आहियो, वञो ॻोठ जे चारों तरफ़ फैलजी वञो। अशोक के मां खतरो आहे जो हेॾो चौकी खे सख़्त कयूं? ओ बेवकूफ़ है, तूं छा तो समझी? असांजो दुश्मन सिर्फ़ हिकु मूसा हो छा जेके कैद कयो आहे? असांजे मथां जहिड़ो खतरो टरी वियो आहे, अड़े ओ चरिया असांजा हज़ार दुश्मन आहिनि, ऐं उन सां गॾु मीर आज़ाद पियो घुमे, सिजावल बि, ऐं उन जे अलावा बि घण माण्हुनि जो दुश्मन आहे असांजो। नाराज़ न थी, असां निंड करण कोन था वञूं। हिक ई जॻह ते ॿ ॼणा न बीहो, ॻोठ जे चारों तरफ़ फैलजी वञो। जंहिं मां बि खतरो हुजेव न त हिकड़ी फायर कजो, पोइ ॾिसजो सॼो ॻोठ ॿरी उथंदो। ठीकु आहे आशू, जेको तुंहिंजो हुकुम। रहीम, असांखे गाॾियूं उते ई पिया हलणियूं पवंदियूं, अॻिते असांखे पंधु हलणो पवंदो। जंहिंसां अॻिते गाॾियुनि ते हलंदासीं न, पहिरीं ॻाल्हि त हू गाॾियुनि जी रोशनी ॾिसंदा, ॿी ॻाल्हि त गाॾीअ जो आवाज़ ॿुधंदा, होशियार थी वेंदा। बावल, गाॾियुनि खे भले हिते ई था बीहारियूं, पर ॻोठ में असांखे ॿिनि तरफ़नि खां दाख़िल थियणो पवंदो। हिकु तरफ़ खां मां ई रहीम दाख़िल था थियूं, ॿिए तरफ़ खां तूं फिरी अच, हर घिटी जाचींदा अॻिते वधंदासीं। यार गो होशियारी कजो, फायर न कजो। मथां ग़लती करे वियो, फायर कंदो होशियार थी वेंदा। जेको बि ईंदो न उनखे काबू करणो पवंदो। पोइ अचो ॾिसूं हिन कमीने आशू खे। अरे छोरा वात छो पटियो थी, हल। मञा थो मीरा, तूं हिते सची नियत सां मूंखे छॾाइण जे लाइ पहुतो आहीं, पर तुंहिंजे पोयां नवाब जा नेक इरादा न आहिनि। हू सिर्फ़ तो मां मक़सद कढण थो चाहे। मूसा, मां तोखे हिते हिन क़बर मां कढण जे लाइ पहुतो आहियां। तोखे आज़ाद कराइण खां पोइ जेकॾहिं नवाब खान मूंखे मारे बि छॾे थो न, त मूंखे ॾुख न थींदो। चङो, मूंखे इहो ॿुधाए त हाणे कहिड़े शर्तुनि सां नवाब खान मूं मां हथ कढो? नैना खे नवाब खान जे हवाले करणो पवंदो। ॿी असां वटि का बि वाट न आहे। मूसा, छा चई मीरा? तूं तो चवीं त मां नैना खे मौत जे मुंहं में धिके जी ज़िंदगी बचाए। मूसा, असां वटि ॿी का वाट न आहे। हाणे नैना खे हुनजी क़िस्मत जे हवाले करणो ई पवंदो। फिर को इहे ॻाल्हि जे करे तूं ऐं मां पाण में कोन था ठहूं। जेकॾहिं मां नैना जी ज़िंदगी कुर्बान करे पंहिंजी ज़िंदगी बचाए वठां त पोइ बाक़ी ज़िंदगी ही मूसा पंहिंजो कंध खणी जी सघंदो?
पर जेकॾहिं नैना जी ज़िंदगी खे बि बचायो वञे पोइ त मूंसां तोखे एतिराज़ न थींदो न। ज़ालिम आहे मीर, नवाब वॾो ज़ालिम आहे। वो ज़ालिम तोसां वाइदो बि कंदो और पोइ पंहिंजे वाइदे तां फिरी वेंदो। उनखे छा कंदे? छा कंदे? नवाब खान खे कीअं रोकणो आहे ऐं नैना जी ज़िंदगी खे कीअं बचाइणो आहे मूंसां इहो तूं मूं ते छॾे अगरि तोखे मूं ते भरोसो आहे। तूं पंहिंजे भरोसे जी ॻाल्हि न कर मूंसां मीर, न चल मूंसां खे वो बचे मथां को बि भरोसो न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।